बार दे निहार उन मासूम बारड़े दे निहार जेको पंहिंजे मुंह सां पंहिंजी दुनिया में वेठो हूंदो आ मिटड़ी यादो रखी करे उन मां रांदी का ठाहींदो आ नंढड़ो ॿार मिट्टीअ सां रांदि बि खेॾंदो आ लिकी लिकी ॿुधंदे अजीब अजीब ॻाल्हियूं बि कंदो आ ईअं लॻंदो आ असांजे नज़र में त नंढड़ो आ पर हू अजीब दुनिया में घुमी रहियो आ उन मासूम बचड़े के जे कदे उन जे हथ जे ठाहियल रांदी के केरो छेड़ींदो आ अगर उन जेॾो हूंदो आ उन सां गंढिजी पवंदो आ उन सां लड़ी पवंदो आ पर को वॾो हूंदो आ पुॼी न सघंदो आ पंहिंजे दुख जो इज़हार कंदो आ त हिन रांदी के जंहिं कम लाइ मूं ठाहियो अञा मूं पूरो ई कोन कयो आ छो तो हिन खे ड्राही उहो ई ॿारड़ो जेॾी महिल पंहिंजी दिलि भरजी वेंदी अथसि उन रांदि के लत हणी सभिनी खे ड्राहे खिलंदो हलंदो वेंदो आहे मुंहिंजो अल्लाह तोखे बयान करे रहियो आहे मुंहिंजो रब तोखे सम्झाए रहियो आहे जेको बेसमझ ॿारड़ो बि मिटीअ जो रांदी को बिना मक़सद जे नथो ठाहे त मुंहिंजो अल्लाह फरमाए थो तो जहिड़े 6 फुटनि जे सुहिणे इंसान खे बि तुंहिंजे रब अजायो को न बनायो मुझो खुदा फरमाए तो ऐ मुझा बाना पंहिंजे तखलीक जे तरफ गौर कर त तुझे अल्लाह तोखे केड़न केड़न मरहलन मां बनायो आ कीअं तोखे बनायो आ अल्लाह जी ज़ात फरमायो ऐ ज़मीन ते आकड़ करे हलण वारा ओ सूह के दिसी करे हुस्न से नाज करण वारा कदे गौर कंदो कर इहा सूह ॾियण वारो तोखे केरा दौलत ते नाज करे हलण वारा कदे गौर कंदो कर इहा दौलत ॾियण वारो तोखे केरा जवानी ते नाज करण वारा कदे गौर कंदो कर इहा जवानी ॾियण वारो तोखे केरा मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे ऐं इंसान कदे बि भुलिजी न पइजा जेको ॾियण ते क़ादिर आहे उनखे खसण में बि देर कान लॻंदी आहे तुझी जमीन तुझो बागा तुझो फसला तुझी मर्जिया कच्चो लुणी तुझी मर्जी पक्को लुणी तुझी मर्जी जॾहिं तुझे जमीन ऐं बाग में तोखां कोई पुछण वारो नाहे मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो ऐ मुंहिंजा बाना इहा पूरी काइनात मां अल्लाह जी तख़लीक आहे मां उन जो मालिक आहियां कच्चो पटिया मुझी मर्जी पक्को पटिया मुझी मर्जी जियां तुझे फसल के खबर कान हुंदी आ त तू केडी मल तो लुणी केडी मल तो पटी रब जे तो तोखे भी खबर नाहे त तुझो रब केडी मल तो तोखे घुराए मुझो अल्लाह फरमाए तो त पो वञण जी तैयारी कर या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वल्तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून जो सुनो करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमा रहा गौर त कर ऐ ईमान वारो कंहिंखे सॾिबो आहे निमाज़ीअ खे सॾिबो आहे हाजीअ खे सॾिबो आहे गाज़ीअ खे सॾिबो आहे हज करण वारे खे सॾिबो आहे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए ओ निमाज़ूं पढ़ण वारा ओ रोज़ा रखण वारा ओ ज़कातूं ॾियण वारा ओ हज करण वारा इत्तक़ुल्लाह मां अल्लाह खां डिॼो वल्तंजुर ऐं ॾिस त सही नफ्सुम मा क़द्दमत लिग़द प्यार त मुझे रब जो निहार प्यार त मुझे करीम रब जो निहार अबो मां भी प्यार कंदो आहे औलाद खे चवंदो आहे ॾिस त सही तो पंहिंजे लाइ छा ठाहियो आहे ॾिस त सही सुभाणे लाइ छा तयारु कयो अथई कीअं सुभाणे ज़िंदगी गुज़ारींदे अबो चवंदो आहे हीअं कर सुभाणे तोखे दुख ॾिसणा कोन
पवंदा। अम्मा चवंदी आहे हीअं कर सुभाणे ॾुखिया ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। अपो अम्मा तोखे दुनिया जे ॾुखनि खां छुटकारो ॾसे रहियो आहे। मुंहिंजो करीम रब तोखे आख़िरत जे मुसीबतुनि खां छुटकारो ॾसे रहियो आहे। मुझे बेनियाज़ रब फरमायो वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। मुझो अल्लाह तो फरमाए ॾिस त सही त पंहिंजे सुभाणे जे लाइ तो छा तयार कयो आहे। छाजे ला जो सुभाणे ला वरी जो छाजे ला सुभाणे जे ला। हाणे या सुभाणे कहिड़ी आहे इहा सुभाणे कहिड़ी आहे इहा सुभाणे ओहा जेका मुंड में लतीफ़ सरकार जो शहर चई पड़ी तोखे ॿुधायमि। हाणे वरी तोखे ॿुधायां त तोखे तवजह जे। लतीफ़ सरकार फरमायो कतण जी कान करी कतण जी ऐं सुते साईं हल सुबुह ईंदई ओचती ईद उघाड़नि गॾु जिते सर्दियूं कंदई सॾु उते सिकंदी हिकु सिंगार लए। उन ॾींहं जो लतीफ़ सरकार ज़िक्र कयो आहे। यादि रखी छॾ मुंहिंजा मुस्लमान भाउ जेके अल्लाह जा कामिल वली हूंदा आहिनि उन्हनि जो कलाम रब जे क़ुरान जो तर्जुमो हूंदो आहे। यादि रखी छॾिजां उन्हनि जो कलाम ईअं कोन हूंदो आहे कंहिंजो छो जेके अल्लाह जा महबूब हूंदा आहिनि अल्लाह जे महबूब जा दीवाना हूंदा आहिनि उहे चई छॾींदा आहिनि त जे तो बैत भाइया जे तो बैत भाइया से आयतू आई नियो मन लाई निपिरिया सदे पार दे। सुनो शाह लतीफ़ फरमाए थो जिनखे तूं बैत थो समझी इहे बैत न थे जॾहिं मुंहिंजा बैत हलनि तूं दिल जे गहराईअ सां ॿुधंदे वेठो त खाई कासिम में हूंदे पर दिल तुंहिंजी मदीने पहुची वेंदी। बेटो त खाही कासिम में हूंदे दिल तुंहिंजी क़यामत जे मैदान में पहुची वेंदी। केर थो चवे लतीफ़ सरकार थो चवे जंहिंजो शेर पढ़ियमि अच रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाई त सुहिणे लतीफ़ कहिड़े सुबुह जी ॻाल्हि कई त सुबुह ईंदई ओचिती ईद उघाड़नि गॾु उघाड़नि सां गॾु ईद कीअं हूंदी आहे ईद बि हुजे उघाड़ो बि हुजी इहा ॻाल्हि अकुल जे सम्झ में न आहे। रब जो क़ुरान पढ़ अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। जीअं अमड़ जे पेट मां जीअं अमड़ जे पेट मां बग़ैर कपिड़े जे आए ईअं वरी कबर बि तुंहिंजी हिकु ॿी मां इन जे पेट मां बि बिना कपिड़नि जे निकिरी हलणो अथई। यादि रखी छॾिजां उन क़यामत जे हौलनाक ॾींहं जो ज़िक्र अल्लाह जी ज़ात क़ुरान करीम में कयो सुहिणे लतीफ़ पंहिंजे शहर में कयो त सुबुह ईंदई ओचिती ख़बर ई न पवंदई कंहिंजो ज़िक्र थो करे दीवाननि जो छो त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो कह फरमायो मदीने जे मीर फरमायो अल्लाह जा जेके नेक बांधड़ा यानी मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम हूंदा आहिनि क़बर वारी ज़िंदगी ईअं गुज़री वेंदी आहे। क़यामत जॾहिं क़यामत जो ऐलान थींदो पंहिंजे क़बरुनि मां ईअं उथंदा ॼणो हाणे बरकातूं नफ़िल पढ़ी यार जे दरबार में अची रहिया आहिनि।